मूं तव्हांखे ख़बरदार करण जे लाइ फ़ोन कयो आहे निजाल ख़ान। साले केॾी महिल बि तव्हां ते खूनी हमिलो करे सघे थो। साले जो दिमाग़ ख़राब थियो आहे छा जो मूं ते हमिलो कंदो? मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, तव्हां हुनजी भेण जी वीडियो रिकॉर्ड करे हुनजी तज़लील करे आख़िर कहिड़ो पैगाम ॾियण जी कोशिशि कई आहे? अच्छा, त चङो इहा ॻाल्हि आहे जंहिंजे करे साले छितो थी पियो आहे। असुल एटम बम थियो पियो हलेव। थोरो पंहिंजो ख़्यालु रखिजो। तव्हां हुनखे सम्झायो त मां अहिड़ी ॻुझी हरकत छो कंदुसि। हा थी सघे थो त इहो कमु कंहिं टे माण्हू जो हुजे। तव्हां ई साले जे विच में वरी इहो टियों माण्हू कहिड़ो पैदा थियो आहे? शम्स मूं वटां कावड़ची वियो ऐं वञी साले जी भेण सां इहा हरकत की सिर्फ़ु ग़लतफ़हमी पैदा करण जे लाइ, जंहिंजे बुनियाद ते साले मूं मथां हमिलो करे या मूंखे को नुक़सानु ॾिए। मूं त केतिरा ॾींहं पहिरीं ई तव्हां सां फरमाइश कई हुई त मुंहिंजो इन शम्सू सां हिसाब किताब चुक्तू करे ॾियो। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि न मञी, दरगुज़र करे छॾी। ऐं अॼु इहो शम्सू तव्हांखे असांजे गले में पियो पड़े। मूंखे हुन खां कुझु कम वठिणा हुया जंहिंजे करे रिआयत कईमांसि, पर लॻे थो त हाणे हुनखे तकबीर विझणी पवंदी। ज़रूरी आहे, तकबीर ज़रूरी आहे। ऐं हुनखे भटकंदो ॾिसण थो चाहियां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।